आ चमके जी चंड ओ चमके जी चंड जी जुसो जानब यार मुओ वो मन अंदर मंड ओहा हुसन हबीब जे जा। दोस्तों इन कलाम जो शायर बशीर महकणिया जो हींअर मूसा महफ़िल में वेठो आहे आज के बेचारो का महबूब रसियों की मोहब्बत में तमाम गिरफ्तार हो वैसे जिंदा का ताड़ा मंदरा उनके दोस्त चवनि पिया असां तो अग में झलियो तो छो एडी मञाउण सां गिरफ्तारी मोहब्बत कई चएदा हुन मूंसां बोल कया हुन में मजबूर होसि मूंखे कहिड़ी ख़बर आहे जो सोण खां बेवफ़ाई हूंदी आहे बराबर ॾिसो उन दोस्तनि खे चए पियो ए अदा मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾींदो भलो भलो वो यारी रखे हू छॾींदो यार वो दोस्ती रखे धक ॾींदो रे अदा मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾींदो अल्लाह मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾींदो दोस्ती रखे धक ॾींदो यारी रखे हू छॾींदो रे अल्लाह मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾींदो अल्लाह मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾींदो। अदा खबर लुकमान खोसा रसूल भाई को खोसा दोस्तन के चए पियो अदा असांजी नंढे हूंदे जी संगत हुई सो कहिड़ी रीत ओ नंढपण जा जंहिं बोल बधा हुआ मूंसां है बोल बधा ओ सोकी कुर्ब जो ना तो कटींदो यार सोके कुर्ब जो ना तो कटी दौड़े अदा मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾी वे थोड़ा मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾींदो दोस्ती रखे धक ॾींदो यारी रखे हू छॾींदो रे अल्लाह मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾींदो घोड़ा मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾींदो। खबर ॿुधे रहियुसि सावण खान उनखे दोस्त चवनि पिया त उनखे मेड़ करे वञ हू चए पिया नंढे हूंदे जी जेका मोहबत सां हठीली हूंदी आहे अलाए मञे या न मञे हू पाछा बराबर ॾिसो चएसि पियो ओ मेड़ कोठे कीअं वञा हाय कीअं वञा चयूं छो ओहू मेड़ न मुंहिंजी मञींदो हाय वो मेढ़ ना मुंहिंजी मञींदो रे अदा मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾी अल्लाह मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾींदो दोस्ती रखे धक ॾींदो यारी रखी हू छॾींदो रे अदा मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾींदो अदा मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॾुख ॾींदो।
नाले जी मिसल में बशीर ॾिसी पंहिंजे दोस्तनि खे चए पियो अला बचा खान ओ बशीर चए मूंखे यार पंहिंजे सां हाय हाय यार पंहिंजे सां ओ बशीर चए पियो यार पंहिंजे सां वो मौला खणी है मिलाईंदो मूंखे मौला खणी वो मिलाईंदो रे अदा मूंखे कहिड़ी ख़बर आहे दुख घोड़ा मूंखे कहिड़ी ख़बर आहे दुख ॾींदो दोस्ती रखे ढक ॾींदो जारी रखे हू छॾींदो रे अदा मूंखे कहिड़ी ख़बर आहे दुख वो अदा मूंखे कहिड़ी ख़बर आहे दुख ॾींदो अल्लाह। वीडियो पूरा देखने के लिए धन्यवाद। सिंधी लोकगीत चैनल में आपका स्वागत है। हमारे इस चैनल सिंधी लोकगीत चैनल को सब्सक्राइब जरूर करें और वीडियो को लाइक जरूर करें ताकि हमारी हर आने वाली वीडियो सबसे पहले आप तक जरूर पहुंच सके। धन्यवाद।